अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डिबेट में भली कार माया जी मेज़बान साइमा वहाब। नाज़रीन, प्रोग्राम में गुफ्तगू कंदासीं अमरीका ऐं ईरान में जंगबंदी के हवाले से तमाम अहम पेशरफ़ थी है। ईरान अमरीका की ॻाल्हियुनि के हवाले से फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर वफ़द से गॾु ईरान पहुची वियो है ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब सऊदी अरब पहुची चुका हैं। तमाम अहम पेशरफ़ है इन जंगबंदी के हवाले से। जी नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कंदा अचूं पिया ओवरऑल जेका ईरान ऐं अमरीका जे जंगबंदी के हवाले से जेका सूरत हाल है, आबी लंघ के बंद करण की ॻाल्हि हुजे या पोइ ईरान पारां जेके डिमांड्स कयूं वयूं ऐं जेको वफ़द पाकिस्तान US डेलीगेशन जेको पाकिस्तान आयो ऐं उन्हनि जे विच में जेके बेएतमादी वारी असां ॾिठी जेका फिज़ा विच में हुई, उन खां पोइ पाकिस्तान जी जेका सालिसी आहे उहा हिन वक़्तु बि जारी आहे। बैकडोर डिप्लोमेसी तहत पाकिस्तान ॿिन्हिनि मुल्कनि खे इंगेज करे पियो त जीअं ॿई मुल्क वेही करे कंहिं हतमी फ़ैसिले ते अची सघनि। हिन वक़्तु ईरान ऐं अमरीका जे हवाले सां जेको सालिसी जो रोल पाकिस्तान प्ले करे पियो, यकीनी तौर ते सॼी दुनिया जूं नज़रूं हिन वक़्तु बि पाकिस्तान ते आहिनि ऐं अमरीकी सदर पंहिंजे बयाननि में अक्सर इहो चवंदो आयो आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर तमामु बहितरीनु कमु कनि पिया ऐं उन्हनि खे भरोसो आहे त ॻाल्हियूं सही जॻह ते थी रहियूं आहिनि। सो ओवरऑल डिस्कस कंदासीं ईरान छा हिन वक़्तु सोचे पियो ऐं मुस्तक़बिल जे हवाले सां ईरान पंहिंजा जेके तहफ़ुज़ात आहिनि उन्हनि खे कीअं दूरि कंदो ऐं पाकिस्तान उन में वधीक कहिड़ियूं फैसिलिटी इन्हनि खे फ़राहम कंदो, ॿिन्ही मुल्कनि खे इन ते ॻाल्हाईंदासीं। स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार आहिनि फारूक मुरई साहब, जहिड़े ते वीडियो लिंक ते असां सां गॾु मौजूदु हूंदा तजिया निगार आहिनि प्रोफेसर इनाम भट्टी साहब। इनाम भट्टी साहब, वरी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो। शुरूआत तव्हां खां करणु चाहियूं पिया। इनाम साहब, हिन वक़्तु ईरान अमरीका जंगबंदी जे हवाले सां जेको पाकिस्तान जो रोल तव्हां ॾिसो पिया, केतिरे क़दुरु तव्हां मुतमिन आहियो त हीअ जेके ॻाल्हियूं थियनि पियूं उहे के नतीजा ख़ेज़ मरहले में दाख़िल थी वियूं आहिनि ऐं कुझु ई ॾींहंनि में एक्सपेक्टेड आहे त ईरान ऐं अमरीका जे विच में का डील थी वञे? ॾिसो, मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं का अहिड़ी लाइन जेका विज़िबल चइजे न, सफ़ा क्लियर, उहा त नज़र नथी अचे। पर हिकिड़ी शइ नज़र अचे पई त ॻाल्हियुनि जो ॿीहर को दौर अञा थी सघे थो। ऐं हीअ जेका हाणे अॼु पेशरफ़ थी आहे हुनमें मार्शल जो ईरान वञणु ऐं वज़ीर आज़म जो जेको आहे सो सऊदी वञणु, त इन में ॿिन्ही तरफ़नि खे को हिकिड़ो मैसेज हूंदो ऐं उन मैसेज जे बुनियाद ते का न का नई वरी ॿीहर जेको आहे ॻाल्हियुनि जी शुरूआत थी सघे थी, जंहिंजे लाइ ख़ुदि अमेरिका बि इशारो ॾेई चुको आहे त ॿीहर नओं दौर वरी सेकेंड सिटिंग माना सम्झे त इन ई साॻे कंटिन्यूटी में तसलसुल में ॿी हिकिड़ी वेहक जेका आहे सा उहा थी सघे थी। हाणे ॾिसे थो त ॿी वेहक खां पोइ अॻिते नतीजा छा था निकिरनि। पहिरीं वेहक में हिकिड़ी आइस ब्रेकिंग थी, यानी हिकिड़ो जेको ॿिन्ही मुल्कनि जे विच में सफ़ा न कर थियल हुई त किथे बि वेहण जो को रस्तो नथो निकिरे। उन में पहिरियों दफ़ो इहो थियो जो अमेरिका जी टॉप नॉच जेका आहे हुननि जो वाइस प्रेसिडेंट ऐं हिन ईरान जी बि जेका आहे उहा बाख़दार क़यादत जेका आहे उहा ॻाल्हियुनि जे लाइ पहुती ऐं पहिरियों दफ़ो हुननि जूं दूबदू ॻाल्हियूं थियूं। दूबदू मुराद इहा हूंदी आहे त विच में रुॻो पाकिस्तान फैसिलिटेशन जो किरदारु अदा कयो। उन में हुननि पाण हिक ॿिए सां जेके बि शयूं ॻाल्हायूं उन में कंहिं हद ताईं जेको मूंखे नज़र अचे पियो त काफ़ी नुक़्तनि ते डिस्कशन थियो ऐं एक्सेप्टेबल बि थी विया। सिर्फ़ु हिकु ॿ नुक़्ता आहिनि जिन ते उहा शइ अची करे बीह रही आहे, जंहिंमें अमेरिका जी ॻाल्हियुनि मां नज़र ईअं थो अचे त हुनजी मुकमिल ख़्वाहिश इहा आहे त अमेरिका जीअं चाहे थो त ईरान पंहिंजे न्यूक्लियर जेका बि एक्टिविटी आहे उन सां मुकमिल तरह सां हथु खणी वञे ऐं ईरान जी जेका वाज़े नज़र पे अचे थो, चए थो त असांजो जेको न्यूक्लियर प्रोग्राम आहे उन में हथियारनि ठाहिण जे बजाए जेका सिविलियन उनजी जेका ज़रूरत आहे जेका ॿियनि शोबनि में उनजे लाइ असां उनखे इस्तेमालु कंदा रहंदासीं ऐं उन तां हथु न खणंदासीं। हाणे इहो सिर्फ़ु मामिलो मुंहिंजे ख़्याल में न हिकिड़ी ई शइ ते अची फाथो आहे ऐं ॿियो गुज़िरियल भेरे जेके टॉक्स में ईरान जा एक्सपर्ट्स आया हुया, जेके टेक्निकल टीमूं हुयूं, उन में हिकिड़ी शइ मूंखे नज़र आई जंहिंमें हुनजो स्टेट बैंक जो जेको मुख्य सरबराह हो उनजे अचण मां इहा शइ नज़र पे आई त ईरान जा जेके बि मुंजमिद कयल असासा आहिनि जेके अमेरिका ऐं ॿियनि मुल्कनि में 79 खां वठी करे 1979 खां वठी करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे $बिलियन में हुया ऐं उन्हनि जे लाइ हुननि जहिड़ो के बाक़ाइदे हिकिड़ो हिसाब किताब करे खणी आया हूंदा त हीउ सॼो जेको आहे सो हिसाब आहे जंहिं ते अमेरिका छा थो चए। उन में मुंहिंजे ख़्याल में उते बि थोरी घणी जेका आहे उहा का हिकिड़ी थी हूंदी त अमेरिका केतिरो क़बूल करण लाइ तयारु आहे त केतिरा तव्हांखे उहे किस्तवार ॾेई सघे, छाकाणि जॾहिं
गुज़िरियल भेरे बि ओबामा जे टाइम में ईरान सां ॻाल्हियूं कामयाबु थियूं हुयूं त उन्हनि जा काफ़ी सारा उहे जेके मुंजमिद असासा हुया उन्हनि ते वापसी जो हिकिड़ो एग्रीमेंट थी चुको हो ऐं कुझु वापसि बि थिया। वरी जॾहिं ट्रम्प जो पहिरियों दौरु आयो जॾहिं हुन वरी उनखे जेको आहे सो रद्द करे छॾियो आहे जेके त उहे सभु शयूं वरी रुकिजी वियूं ऐं हींअर वरी जेका ही जंग शुरू थी त उन में बि हुननि जा काफ़ी सारा जेके ॿाहिरि ॿियनि मुल्कनि में पैसा ऐं कुझु शयूं जेके हुनजी रिकवरी थियणी हुई उन्हनि खे रोके छॾियो आहे त उहे बि सभु मुंजमिद थिया आहिनि। उन्हनि ते ॻाल्हियूं जेके आहिनि कंहिं हद ताईं जेको आहे थियूं हूंदियूं। हाणे बाक़ी जेके ॿियूं ॻाल्हियूं उन में आबनाए हुरमज़ वारो जेको मामिलो आहे उहो त संसदो हींअर इहो आहे त आहे ई हींअर जेका मेन पॉइंट आहे जंहिं ते ईरान खे हींअर सबक़त हासिलु आहे त हू इन जी कोशिशि में आहे त इहो न खुले। अमेरिका इन कोशिशि में आहे त आऊं हुन ते मुकमिल तरह ते कामयाबु हुजां हुनखे खोलण में। त हिन वक़्त में ईअं नथो चई सघिजे त अमेरिका को आबनाए हुरमुज़ खे खोलण में कामयाबु थी वियो आहे पर हुन अञा पाण वरी वधीक पाबंदी लॻाई आहे त जेके बि ईरान जे बंदरगाहुनि तां ॿेड़ा निकिरंदा असां उन्हनि खे अलाउ कोन कंदासीं त निकिरंदासीं। यानी इहो हिकिड़ो ॿिनि क़िस्मनि जो उते नाको सम्झो त लॻी वियो आहे। हिकिड़ो ईरान जे तरफ़ां उन्हनि ते नाको आहे त जेके बि अमेरिका जा दोस्त इतिहादी या उन सां साथारी जेके मुल्क आहिनि उन्हनि जे जहाज़नि खे बिना महसूल जे न छॾियो वेंदो ऐं ॿिए पासे वरी अमेरिका नाका हया आहिनि त उन्हनि जहाज़नि खे हितां गुज़रण न ॾिबो जेके ईरान जे बंदरगाह ते अचनि था। हाणे उन में सम्झ में इहो थो अचे त सभ खां वधीक जेको मुतासिर थींदो हूंदो उहो त हिकिड़ो त ईरान जे नाकाबंदी जे करे काफ़ी सारी दुनिया मुतासिर थिए थी जंहिंमें यूरोप बि शामिल आहे। पर जेका अमेरिका नाकाबंदी कई आहे उन में एशियन कंट्रीज़ जेके मुतासिर थींदा जंहिंमें चाइना बि आहे कोरिया बि आहे ऐं जापान बि आहे ऐं इन तरफ़ जेके बि हुननि जा आहिनि उहे वधीक मुतासिर थींदा छाकाणि त बाक़ी त ॿियनि जो हुन सां अरब कंट्रीज़ सां जेको बि ट्रेड आहे उहे हुननि जे लाइ शायदि ओपन हुजनि। ईरान जे बंदरगाहनि तां जेके जहाज़ घणो गुज़र कंदा हूंदा उहे यकीनी तौर ते चाइना कोरिया जापान ऐं इन्हनि मुल्कनि जा थी सघनि था। हाणे इन्हनि जे उन टकराव में यकीनी तौर ते चाइना जे लाइ हिकिड़ो तमामु वॾो इहो हींअर हूंदो सुवाल त हू इन्हनि शयुनि खे कीअं कोशिशि करे अॻिते वठी थो वञे जंहिंमें पसे पर्दा नज़र अचे थो त हींअर बि जेके फील्ड मार्शल ऐं पाकिस्तान जो वज़ीर आज़म जेके एक्टिव आहिनि त उन में अमेरिका जो बि अमल दख़ल यकीनी तौर ते हूंदो पर सां गॾोगॾु चाइना जो वॾो अमल दख़ल हूंदो छाकाणि चाइना हींअर हिकिड़े हद ताईं इशारो ॾेई चुको आहे त आबनाए हुरमुज़ खे खोलण जे लाइ असां बि ख़्वाहिशमंद आहियूं त बंदि न रहे खुले पर हुन इहो बि इशारो ॾिनो आहे त यकतरफ़ी जेका सिर्फ़ु ईरान ते पाबंदी या जेका जंग आहे उहा बंदि कई वञे। त हाणे इहे शयूं जेके इन्हनि खे अॻिते ॾिसजे त अॼु जेके ई ॻाल्हियूं थींदियूं मूंखे अंदाज़ो आहे त ईंदड़ हफ़्तो जेको हूंदो वरी सैटरडे संडे जेका आहे इन ते का न का पेशरफ़ ॿीहर हिकिड़े ॻाल्हियुनि जे दौर जी थी सघे थी। जी ठीकु आहे। अच्छा फारूक साहब तव्हां कीअं पिया ॾिसो हिन वक़्तु वफ़द उते पहुतल आहे ऐं तमामु सालिसी जे हवाले सां हिकिड़ो सुठो ग्राउंड ठहणु वञे पियो ऐं पाकिस्तान ते पूरी दुनिया बि ट्रस्ट करे पई त हू बहितर अंदाज़ में सालिसी जो किरदारु अदा करे रहियो आहे। तव्हां जेका लेटेस्ट पेशरफ़ थी आहे उनखे कीअं पिया ॾिसो ऐं उन जे असरनि बाबति बि ॻाल्हाइजो तव्हांखे छा थो लॻे त ईरान जा जेके ख़दशा आहिनि अमेरिका जे लाइ उन्हनि खे पाकिस्तान दूर करण में कामयाबु थी वेंदो? महिरबानी। असल में ॻाल्हि इहा आहे त भई जेको आहे सभिनी खां पहिरीं बि जेको मुज़ाकरात क़तर में थिया पिए मुज़ाकरात जे दौरान ई जेको आहे सो अमेरिका हमिलो कयो ऐं इसराइल जेको हमिलो कयो। ठीकु आहे। सभिनी खां वॾो मसइलो इहो आहे त भई जेको आहे सो पहिरीं जेको आहे पाबंदियूं त हुयूं ईरान जे मथां जेको इन जोहरी पाबंदियूं त हुयूं मौजूदु। ख़ैर जेको आहे इन में जेको आहे सो ईरान सभिनी खां जेका वॾी ॻाल्हि आहे न उहा इहा चाहे थो त मूंखे गारंटी ॾिए को मतिलबु सालसी गारंटी ॾिए या को वॾो मुल्क गारंटी ॾिए त जेको जेकॾहिं मां मुआइदो कयां थो त उन जे ख़िलाफ़ वर्ज़ी अमेरिका या इसराइल न कंदो। उन में जेके अहम जेके शक़ूं आहिनि उहे इहे आहिनि। जेको अहम जेको ॻाल्हि आहे त हिकिड़ी त पहिरीं त जेको आहे ॾियो ऐं जेको असांखे ॾियो ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको नुक़सानु थियो आहे उन जो अज़ालो कयो ऐं टी ॻाल्हि इहा त जेके मुंहिंजा हलीफ़ जेके मुल्क आहिनि जेके मुल्क आहिनि मक़सद ग्रुप आहिनि जिते जेको लिबनान में या जेको आहे गज़ा में हमास आहे हिज़बुल्लाह आहे उन्हनि ते इसराइल हमिलो न कंदो। इहे टे अहम शयूं आहिनि जंहिं ते हींअर जेको आहे सो हिननि जो पाण में जेको आहे हले पियो थो। हींअर
ईरान वटि सिर्फ़ु जेको आहे सो आबनाए हुरमज़ जो जेको उहा मतिलबु हिकिड़ो ताश जो जेको पतो जेको आहे उन जे हथ में आहे। उन में इहो ॾिठो वञे त जेको आहे सो हींअर जेको आहे जेका नाकाबंदी डबल थी वई आहे। साईं ॿुधायो भट्टी साहिबु त जेको आहे सो अमेरिका चए थो त असां नाकाबंदी करे छॾी आहे ऐं जेके इक़्तिसादी तिजारत आहे मुकमिल तौर ते असां ईरान जी जेको आहे उहो रोके छॾी आहे ऐं 24 कलाकनि दौरान जेको आहे सो हुननि जेको आहे सो घणा जहाज़ जेको आहे सो वापसि जेको आहे मोड़े छॾिया आहिनि ऐं उन खां अलावा इहो बि जेको आहे त भई जेको आहे सो जेके 6 जहाज़ जेको वापसि विया आहिनि उन्हनि में हिकु ईरानी जहाज़ बि शामिल आहे। हाणे इहो जेको आहे सो ईरान ते दबाव आहे जेको मुज़ाकरात जे लाइ त हू जेको आहे छो जो ईरान वटि जेको आहे ज़ाहिर आहे आबनाए हुरमज़ जो जेको मतिलबु लंघ आहे उहो उन जे कब्ज़े में आहे त हुननि उते डबल जेको आहे पंहिंजो जेको आहे नाको हयो आहे। बहरहाल इन में जेको आहे सो हींअर ॻाल्हियूं हलनि पियूं थियूं। फील्ड मार्शल जेको आहे तेहरान पुॼी वियो आहे, उन सां गॾु वज़ीर जेको आहे असांजो दाख़िला आहे मोहसिन नक़वी साहिबु उहो बि मौजूदु आहे। माना इन ऐं होॾे जेको आहे जेको अहम स्टेक होल्डर सऊदी अरब आहे, वज़ीर अज़म शहबाज़ शरीफ़ उते पहुतो आहे। उन खां पोइ जेको आहे उहो कतर जो बि दौरो कंदो ऐं उन खां पोइ हिकिड़ी कॉन्फ्रेंस आहे इन में तुर्कीअ में, उन में बि जेको आहे सो उते बि शिरकत कंदो ऐं जेको तुर्की जो सदर आहे रजब अर्दगान उन सां मुलाक़ात कंदो इन मसइले ते। त इहा हिकु जेका फील्ड मार्शल जेको वञी वियो आहे तेहरान, माना इहा हिकिड़ी वॾी पेशरफ़्त आहे। इन में तव्हां इहो ॾिसंदो त जेको आहे सो माना कुझु जेको आहे न अॻियां जेके मुज़ाकरात असांखे नज़र अचनि पिया उहे वरी बि इस्लामाबाद में नज़र अचनि पिया ऐं असांखे इहा बि जेको आहे मालूमात मिली आहे त भई जेको आहे सो उहो जेको पहिरियों वफ़द अमरीकी वफ़द आयो नायब सदर जी जेके क़यादत में, उहो ई साॻियो वफ़द जेको आहे उहो वापसि जेको आहे इस्लामाबाद में मुज़ाकरात कंदो ऐं 1 to 1 थींदा। ऐं उन्हनि ईरान वारनि बि इहा ख़्वाहिश ज़ाहिर कई आहे ऐं हींअर जेको आहे वज़ारत ख़ारिजा जेको आहे ईरान जी आहे उहा इहा ई चए थी त पैगामात जो सिलसिलो जारी आहे पाकिस्तान जे ज़रिए ऐं असां चाहियूं था को मुस्बत हल निकिरे। ईरान जो इहो चवणु आहे। जॾहिं त सदर ट्रंप जेको आहे सो उहो बि जेको आहे ज़ाहिर आहे उन जा बयान अचनि पिया त भई जेको आहे ईरान जे हक़ में आहे जेकॾहिं मुआदो थिए त जेको आहे ईरान खे इन में फ़ाइदो पवंदो। लेकिन सभिनी खां जेको हींअर आम जेको शक आहे उहा इहा त हू गारंटी ईरान चाहे थो त भई सुभाणे जेको आहे सो मां जेकॾहिं कंहिं बि मुआदे ते असां पहुचूं त वरी उनजी जेको आहे भाञकड़ी न थिए, इहा ॻाल्हि आहे। अच्छा इनाम साहब, तव्हां कीअं पिया ॾिसो हिकु तरफ़ ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं सालिसी जो रोल बि पाकिस्तान प्ले करे पियो, ॿिए तरफ़ आबी लंघ जी नाकाबंदी हुजे, ईरानी बंदरगाहुनि जी नाकाबंदी जी ॻाल्हि ट्रंप साहिबु करे पियो त हिकिड़े तरफ़ हिकिड़े पासे अमरीका ख़ुदि बि डील चाहे पियो त अमरीका उन डील लाइ ईरान खे को फैसिलिटेट करण बजाए बहितर उन ते प्रेशर करे पियो त इहा शइ तव्हांखे लॻे थो त ईरान खे मे बी इन ख़ौफ़ में अञा वधीक इहो मामिलो ख़राबु थिए त हिकिड़े तरफ़ अमरीका चाहे थो ॻाल्हियूं थियनि ऐं ॿिए पासे वरी जेके प्रैक्टिकल जेके अमल थियनि पिया उहे त ॻाल्हि जे बिल्कुलु ख़िलाफ़ आहिनि। त तव्हां पोइ सूरत-हाल कीअं पिया ॾिसो ईरान खे? जी हिन वक़्तु सॼी दुनिया जो प्रेशर जेको आहे न उहो अमेरिका ते आहे त कंहिं बि तरह सां जेका नाकाबंदी आहे आबनाए हुरमुज़ जी उहा खुलणु खपे ऐं उनजो हींअर साईं असरु इहो थियो आहे त जेके सेंट्रल ओलह जे विच ओलह जे यूरोपियन मुल्कनि जी जेका इन्फ्लेशन आहे उहा तेज़ी सां वधणु शुरू थी आहे, जंहिंमें अॼु रोमानिया जी जेका रिपोर्ट आई आहे त कुझु ई ॾींहंनि में जेकॾहिं इहा सूरत हाल रही त रिसेशन में वञी सघे थो ऐं 8-9 मुल्क आहिनि जंहिंमें चेक रिपब्लिक आहे, रोमानिया आहे ऐं इन पासे जा जेके मुल्क आहिनि उन्हनि जी इन्फ्लेशन जेका आहे तेज़ी सां वधणु शुरू थी आहे, जेका हींअर 8.3% ते पहुची चुकी आहे। उन खां पोइ ख़ुदि यूरोप में वॾे खां वॾो जेको थ्रेट आहे उहो यूके खे आहे। हींअर एनर्जी जो प्राइसिस हुते इलाही वधीक आहिनि। अॻे ई यूके जी इकानमी हुन सां यूरोप खां निकिरण यूरोपियन यूनियन खां निकिरण खां पोइ उहा डिस्टर्ब हुजण जे करे इलाही मुतासिर थी आहे, जंहिंजे ई करे बरतानिया मुकमिल तरह सां हर भेरे बावजूदि अमेरिका जे प्रेशर जे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हुनखे इंस्टिगेट करण जे क्लियर जेको आहे सो की मिस्टारमर चवंदो थो रहे त हीअ असांजी जंग कोन्हे ऐं असीं हुन जंग में शामिल न थींदासीं। त इन मां अंदाज़ो इन खां अलावा इटली आहे, फ्रांस आहे, जर्मनी आहे, सभिनी जी जेका आहे उहा प्रेशर जेको आहे उहो हींअर अमेरिका ते आहे कंहिं बि तरह सां जंग अॻिते न वधे। जेकॾहिं अमेरिका इन तरह जी स्ट्रेटजी रखंदो त पोइ मूंखे नथो लॻे त सिर्फ़ु अमेरिका जी ॻाल्हि कोई क़बूल करे ऐं उन खां पोइ को मुआदो थिए
अमेरिका खे ईरान जूं ॻाल्हियूं कुझु जेके आहिनि उहे क़बूल करणियूं पवंदियूं, जंहिंमें मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त मुकमिल यूरेनियम जी अफ़ज़ूदगी जो ख़ात्मो या इहो प्लांट्स वग़ैरह जी मुकमिल बंदिश जेका आहे ईरान इहा कॾहिं बि क़बूल न कंदो, पर उनजी हिकिड़ी जेका आहे लेवल लिमिटेड करे सघे थो, लिमिटेड करे सघे थो, असुलो न ठहंदो, उनजे लाइ उहे एग्रीमेंट करण लाइ अॻ में ई तयारु आहे। ऐं हाणे सिर्फ़ु प्रॉब्लम इहो आहे छाकाणि त ट्रम्प हिकिड़ो वॾो दावा करे चुको आहे त असां उनखे कंहिं बि तरह सां न्यूक्लियर जेको आहे सो पाबंदियूं लॻाए छॾींदासीं, पर उनजे बि जुमलनि में हर बार जेको आहे सिर्फ़ु उन हथियारनि जो ज़िक्र आहे त न्यूक्लियर बम जेको आहे उन ते पहुचण न छॾींदासीं। हाणे जॾहिं हू पाण इहो चए थो, इहा साॻी ॻाल्हि त ईरान बि करे थो त असांजी इहा ख़्वाहिश कोन्हे, न ई असां जेको आहे चाहियूं था थियूं कंदासीं। हाणे हिन में सिर्फ़ु इहो आहे त केरु गारंटर जेको आहे उहो ॿिन्ही जे विच ते हुजे, जेको इहो गारंटी करे त ईरान जेको आहे उनजी इनरिचमेंट जेका आहे उहा इन परसेंटेज खां वधीक न कंदो, जेका परसेंटेज आम वाहिपे जे इस्तेमाल में ईंदी पर आहे। इनाम साहब ठीकु आहे, इनरिचमेंट जो मामलो बि तमामु उन ते डेडलॉक बरक़रार आहे, पर उनखे अलावा आबी लंघ ते जेका हाकमियत जी ॻाल्हि आहे उहा बि त वॾो मैटर करे पई, छो त न्यू ग्लोबल वर्ल्ड ऑर्डर जे तरीक़े सां ठहणु वञे पियो। उन में कॾहिं बि चाइना ऐं ईरान न चाहींदा त अमेरिका जी इंटरफेरेंस हुजे हिन ख़िते जे अंदरि, ऐं आबी लंघ ते अगरि अमेरिका जी हाकमियत थी वञे त पोइ त तमामु नुक़सानु थींदो, ऐं चाइना ईअं थियणु कॾहिं बि कोन ॾींदो। त हिन भेरे अमेरिका हिकिड़ी वॾी ग़लती करे वेठी आहे। अॻे बिना हिन ऐलान करण जे अमेरिका जो हिन ते सम्झो त हिकिड़ो कंट्रोल हासिल हुयो आहे, उन जा जेके बि बेसिस आहिनि उहे हिन सभिनी कतर में, कुवैत में, यूएई में या जेको आहे सो बहरेन में, इहे सभु जेके बि बेसिस आहिनि उहे उनखे सपोर्ट कंदा हुया। ईरान हुजे या केर बि हुजे, उहे अमेरिका या यूरोप सॼे खे इहो एतमाद हूंदो त अमेरिका जा एॾा सारा अॾा आहिनि, ऐं उन सां वरी इतिहादी कुझु मुल्कनि में जेको आहे सो साइप्रस में यूके सां गॾु या ॿियनि मुल्कनि में किथे इटली सां गॾु, किथे कंहिं मुल्क में फ्रांस सां गॾु जॉइंट बेसिस जेके आहिनि उहे बि मौजूदु हुया हिननि जा, ऐं उन्हनि सभिनी खे इहो यकीन हूंदो त इन असांजे बेसिस जे करे ऐं अमेरिका जे उन सां शमूलियत जे करे असीं सभु सिक्योर आहियूं यानी महफ़ूज़ आहियूं, ऐं इहो लॻभॻि पर हिन जंग में वञण खां पोइ अमेरिका इहा वॾी ग़लती करे वेंदी, जंहिंमें हींअर इहा शइ चिटी ज़ाहिर थी पई आहे त अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। इहो अमेरिका जी भले इहे बेसिस हुजनि, कुझु बि हुजे, उन सां इहो यकीनी नथो बणाए सघिजे त आबनाए हुर्मुज़ ते उन्हनि जो कंट्रोल थी सघे, उनखे ईरान कॾहिं बि कहिड़े वक़्तु बि मुतासिर करे सघे थो। ऐं उनखां पोइ अञा हिन वक़्त ताईं त ज़ाहिरी तौर ते को बि ॿियो मुल्क ईरान सां मदद में न आयो आहे, पर जेकॾहिं चाइना खुली करे अॻिते अची वियो या रशिया अॻिते खुली करे अची वियो त पोइ अमेरिका जे लाइ त इहो अञा वधीक वॾो मसइलो थी सघे थो। हींअर त खुफ़िया तौर ते इंफॉर्मेशन शेयर थींदी हूंदी या सैटेलाइट लोकेशन्स जेके आहिनि उहे ईरान खे मुयसरु थींदियूं हुजूं चाइना खां या रशिया खां, पर फुल टेक्नोलॉजी जेका सपोर्ट हुजे जंहिंसां हू अमेरिका जे हिननि जहाज़नि खे या उन्हनि खे स्टॉर्मर्स जेके आहिनि उन्हनि खे डिस्टर्ब करे सघे, त पोइ त अमेरिका जो तमामु वॾो मुंहिंजे ख़्याल में नाकामी जो मुंहुं ॾिसणो पवंदो, ऐं यूरोप सॼो उन खां पोइ पंहिंजो पाण खे डाइवर्ट कंदो त ईंदड़ वक़्त में हुननि जी पूरी जेका अलाइनमेंट हुजणु खपे उहा रुॻो अमेरिका सां हुजणु खपे या चाइना सां बि हुजणु खपे। त मुंहिंजे ख़्याल में हींअर चाइना जे लाइ वधीक स्पेस खुले पियो, ऐं उन में ख़ुदि गल्फ कंट्रीज़ जेके आहिनि उहे बि सोचींदा हूंदा त हींअर उन्हनि जो ख़ुदि जेको वधीक कारोबारी ॻांढापो हींअर थिए पियो उहो चाइना सां थींदो थो वञे, ऐं न रुॻो उन्हनि जो पर एशियन मार्केट बि जेका हुजे उन में बि हींअर चाइना जो तमामु वॾो अमल दख़ल आहे। मोर देन 50% मार्केट हर मुल्क जी जहिड़ो की उहा अंडर चाइनीज़ इन्फ्लुएंस आहे। उनजे खाधे पीते शयुनि खां वठी जीअं असां वटि थूम बि चाइना जी थी अचे, लीमो बि चाइना जो थो अचे, त अहिड़ी सूरत हाल साॻी जेका आहे उहा गल्फ जे मुल्कनि जी बि आहे, यूरोप जी बि आहे, त एशिया जी बि आहे। ऐं ख़ासि करे यूरोप जा उहे जेके थोरा ग़रीब मुल्क आहिनि उन्हनि जो सॼो जेको आहे सो अमल दख़ल हिन ते आहे। त इहे ख़ासि करे जेॾीमहिल वरी हींअर ईरान इहो बि चई छॾियो आहे जेकॾहिं इहा सूरत हाल बरक़रार रही त होॾां जेको आहे सो रेड सी में ऐं बाबुल मुंदब जेको आहे उन खे बि जेको आहे सो हू चोक करे सघनि था, ऐं जेकॾहिं इहा वार इन तरफ़ वञे थी ऐं उहो स्विस कैनाल वारो बस थिए थो त उहो वधीक ख़तरनाक थींदो आहे। उहो ख़ासि करे यूरोप जे लाइ ॾाढो ॾुखियो थींदो, हुनजो यूरोप जो 30% खां मथे जेको फ़ौजनोश शयूं आहिनि जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी में इंतिहाई ज़रूरी खाद्य खुराक जूं उन्हनि जो बि गुज़रगाह हितां आहे। जी
इनाम भट्टी साहब वॾी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो। नाज़रीन प्रोग्राम में हिते मुख़्तसिर ब्रेक जो वक़्तु थियो आहे। ब्रेक खां पोइ डिस्कस कंदासीं ओवरऑल जेका सिचुएशन थी रही आहे हिन वक़्तु ईरान अमेरिका जे विच में ॻाल्हियुनि जे हवाले सां। हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, गुफ्तगू जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु अमेरिका ऐं ईरान जी जंगबंदी जे हवाले सां पाकिस्तान जी सालसी जो किरदारु हिन वक़्तु बि जारी आहे ऐं हिन वक़्तु जेका मौजूदा सूरत हाल आहे उनखे डिस्कस करे रहिया आहियूं। मुरई साहब, तव्हां छा चवणु चाहींदा? हिन वक़्तु लेबनान ते बि इसराइली हमला जारी आहिनि, तोड़े जो जंग बंदी आहे, उनजे बावजूदि अॼु बि हमला कया विया आहिनि इसराइल पारां। त हिकिड़े तरफ़ ईरान पारां बि डिमांड साम्हूं आई त लेबनान खे बि जंग बंदी में शामिलु कयो, पर उन ते असां ॾिठो त को अमल न थी सघियो। इहो केॾो वॾो फैक्टर थींदो हिन ॻाल्हियुनि जे विच में त लेबनान जे अंदरि जेको हिज़बुल्लाह जे ख़िलाफ़ु इसराइली कार्रवायूं जारी आहिनि, इहो मैटर केॾो अहम साबित थींदो ॻाल्हियुनि जे विच में? छा इन हवाले सां इसराइल खे बि अमेरिका का डील करणु चाहींदो त जीअं हू लेबनान जे अंदरि जेके कार्रवायूं आहिनि उहे बंदि करे? असल में ॻाल्हि इहा आहे त भई जेको आहे इहो सभु जेके कम थियनि पिया, इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे हिननि खे ईरान खे जेको आहे दबाव ॾिनो पियो वञे, प्रेशर ॾिनो पियो वञे त हू जेको आहे ॻाल्हियुनि में अचे ऐं जेके अमेरिका जा जेके मुतालबा आहिनि उहे जेको आहे सो मञे। बाक़ी जेको आहे सो विच में तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त जॾहिं हुननि पहिरियां जेके असांजे जेको 11 तारीख़ ते जेके हिते इस्लामाबाद में जेके ॻाल्हियूं हलियूं पिए त हुननि अचण खां इनकार करे छॾियो ईरानी वफ़द, जंहिंखां पोइ उते हमला 2 ॾींहंनि जे लाइ बंदि हुआ। उन खां पोइ हींअर वरी जेको आहे जेको आबी लंघु बि बंदि कयो आहे हिननि, ऐं प्लस वरी जेको आहे हींअर लेबनान ते हमला बि उन सिलसिले जी कड़ी आहे त इहो जेको आहे ईरान ते दबाव आहे। अॼु जेको आहे सो हिकिड़ो ॿियो बयान बि जेको आहे सदर ट्रंप जेको उन मां हिन जेको सोशल पंहिंजो हिकिड़ो फोक्स न्यूज़ खे इंटरव्यू जेको हुन ॾिनो आहे, उन में हुन इहो चयो आहे त इन्हनि ख़लीजी मुल्कनि जेके आहिनि सऊदी अरब, कतर ऐं UAE खे यकीन कोन हो त भई जेको आहे सो ईरान उन्हनि ते हमिलो कंदो, लेकिन ईरान ते जॾहिं उन्हनि जेको हमिलो कयो आहे त उन खां पोइ जेको आहे सो हिननि खे ख़लीजी मुल्क हैरान ऐं परेशान आहिनि। उन खां अलावा जेको आहे हुन चयो जेकॾहिं असां इहो ईरान ते हमिलो न कयूं हा त 2 हफ़्तनि में या 1 महीने में हू न्यूक्लियर वार यानी एटमी हथियार तयारु करे चुको हुजे हा। त हुन इहो जेको आहे सो सदर जेको आहे ऐं हिन हिकिड़ी ॿी ॻाल्हि चई जेको आहे इहा त भई जेको आहे सो असां जेको आहे सो चीनी सदर जेको आहे शी जिनपिंग खे जेको आहे सो मूं दरख़्वास्त कई आहे त जेको आहे तो हू जेको आहे असां आबनाए हर उन जे लाइ खोलियूं था ऐं इहो चीन जो हुन में फ़ाइदो पवंदो ऐं चीन जेको आहे सो जेको आहे सऊदी इन खे ईरान खे हथियार न ॾिए, ऐं जेकॾहिं ईरान खे हथियार हू ॾिए थो त पोइ जेको आहे मामिलो ख़राबु थींदो ऐं असां जेको आहे कोशिशि कयूं पिया ऐं आबनाए हर्मुज़ जो जेको होरमज़ जो जेको खोलण जो जेको लंघ आहे उहो चीन जे करे पिया असां खोलियूं, अञा हू चीन ते महिरबानी पियो करे, इहा ॻाल्हि पियो करे त भई जेको आहे असां उन जे लाइ जेको आहे सो चीन जे लाइ खोलियूं था। ऐं हुन चयो त मुंहिंजो आईंदा दौरो जेको आहे सो चीन जो थींदो, उन में जेको आहे सो असां इनशाला जेको आहे सो उन जी ॻाल्हि कई जेका असां मिलंदासीं, जेको आहे असां जेको आहे सां चीनी सदर सां जेको आहे मुलाक़ात थींदी ऐं उहा इंतिहाई सुठे माहौल में थींदी। ऐं हिन इहो बि चयो त भई जेको आहे सो इहो जेको आबनाए हर्मुज़ जो मसइलो आहे इहो मुस्तक़िल तौरु असां हल करे ॾींदासीं, जेके पोइ मुल्क इन मामले ते परेशान आहिनि। ठीकु आहे। हिन वक़्तु नाज़रीन असांखे जॉइन कयो आहे तज़िया निगार ऐं एडिटर डेली सिंधियार एजाज़ मेहर साहब असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे। एजाज़ साहब वरी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। हिन वक़्तु आलमी मंज़रनामो कीअं ॾिसो पिया? ईरान अमेरिका जी जंगबंदी, पाकिस्तान जी सालसी ऐं मिडिल ईस्ट जे मुल्कनि जे हवाले सां जेका हिन वक़्तु किरदारु अदा कयो पियो वञे, त ओवरऑल कीअं पिया ॾिसो सूरत हाल? ॻाल्हियुनि जो मामिलो बि हलंदड़ आहे ऐं पाकिस्तान जी सालसी कीअं ॾिसो पिया? ओवरऑल छा मंज़र कशी कंदा तव्हां? मुझे ख्याल है त इहो हतमी जंगबंदी जे लाइ जेके कोशिशूं आहिनि उहे तक़रीबन आख़िरी मरहले में आहिनि। हेलो एजाज़ साहब, तव्हां मूंखे ॿुधी सघो पिया? जी जी बिल्कुलु आवाज़ अचे थो, मुंहिंजो आवाज़ अचे थो? तव्हां खां ॿीहर सवाल कंदसि त हिन वक़्तु आलमी मंज़रनामो कीअं ॾिसी रहिया आहियो? चीन हिकिड़े तरफ़ जी जेका हुनजी स्ट्रेटजी आहे, ईरान आहे, ऐं ॿिए पासे हाणे अमेरिका बि चाहे थो त को सेफ एग्ज़िट हुनखे मिली वञे, ऐं इन सॼे मंज़रनामे जे अंदरि पाकिस्तान जी जेका सालसी जो किरदारु आहे कीअं ॾिसो पिया तव्हां?
ॾिसो सालसी इनखे नथो चई सघिजे, सालिस उहो हूंदो आहे जेको ॿई धुरियूं उनखे फ़ैसिले जो अख़्तियार ॾींदियूं आहिनि। त हिन में जेको आहे पाकिस्तान जो हिकिड़ो फैसिलिटेटर जो रोल आहे ऐं हिकिड़ो लीड रोल आहे ॿिन्ही धुरियुनि खे विहारण जो, कन्वे करण जो, नो डाउट हिकिड़ी वॾी तमामु वॾी हिकिड़ी हुनजी किरदारु आहे। त मां सम्झां थो त हतमी जंगबंदीअ जे हवाले सां कोशिशूं पंहिंजे आख़िरी मरहले में दाख़िल थी वियूं आहिनि ऐं तव्हां ॾिठो त अॼु पंहिंजो फील्ड मार्शल साहिबु इहे तहरान पुॼी विया आहिनि, वज़ीर आज़म साहिबु जेको आहे उहो सऊदी अरब पुॼी वियो आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे जेके हतमी जेके शयूं आहिनि उहे गारंटी वठी उन खां पोइ जॾहिं फील्ड मार्शल ओके कंदो सदर ट्रम्प खे, त उन खां पोइ जेको आहे हिन हफ़्ते जेको आहे एंड में शायदि वरी ॿीहर इस्लामाबाद में मेलो मचे ऐं इशारो इहो बि आहे त शायदि सदर ट्रम्प साहिबु पाण बि अचे, छो त हुनखे इहो आहे त पाकिस्तान खे हुन फैसिलिटेट कयो आहे, पाकिस्तान हुनखे जेको आहे नोबेल इनाम जे लाइ नामज़द कयो आहे। त उन तनाज़ुर में हू शयुनि खे हाणे रखणु थो चाहे, हिकिड़े पासे जंग करे हेॾी वॾी बिला जवाज़ जंग हलाए ऐं हाणे वरी उनखे अमन जो जेको आहे त उहो पैगाम बि पंहिंजो इनाम बि वठणु थो चाहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे उन सिलसिले जी कड़ी आई आहे ऐं उन में थी सघे थो त सदर ट्रम्प पाण अची वञे ऐं हुन जेको अॻु में चवनि पिया जॾहिं ईरानी तव्हां ॾिठो न जेको फॉरेन मिनिस्टर हो हुन चयो त वी आर इंचिस अवे, जॾहिं एॾी लेवल ते वेझड़ाई थी वई, मुआइदो थियण जे वेझो हुयो, पर पोइ एंड टाइम ते जेको आहे पोइ उहो इसराइल जे करे अलाए सदर ट्रम्प खे इहो पंहिंजो हुयो त मां पाण अची इहो कयां मामिलो, त उन जे करे इहो मामिलो न थी सघियो। त ऑलमोस्ट ॻाल्हियूं त डन आहिनि ऐं बाक़ी जेको आहे उहो हुनजो तरीक़ेकार आहे उहो ॾिसूं था उनजो छा थो निकिरे। पर एजाज साहब जिन ॿिनि मामलनि ते डेडलॉक हुयो, हिकिड़ो आबी लंघ जे मामले ते ऐं उन खां अलावा इनरिचमेंट जो जेको इशू हुयो, इनरिचमेंट जे मामले ते शायदि कुझु डील अमेरिका जो चाहे थो त हिन खे लॉन्ग टर्म ताईं खणी वञूं ऐं इनरिचमेंट न कयो, जॾहिं ईरान चए थो त असां 5 साल ताईं हिन खे डिले करे सघूं था, पर जेको आबी लंघ ते हाकमियत जो मामिलो आहे उन तां कीअं अमेरिका सरेंडर कंदो? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेको इंटरनेशनल लॉ आहे उन मुताबिक़ ईरान जो उन ते बॉर्डर आहे, मुल्क आहे, हिकिड़े पासे ॾांहुं उतरे पासे ॾांहुं ईरान आहे हरमज़ लंघ में ऐं ॿिए ॾखणे पासे ॾांहुं ओमान आहे। त नो डाउट पर हिन महिल ताईं जेको रहियो आहे सेट उन जो जेको तरीक़ेकार त उहो इंटरनेशनल गुज़रगाह आहे, उहा ईरान जी जेको आहे जेके टोल नथो वसूल करे सघे, इन खे त मुंहिंजो ख़्यालु आहे सॼी दुनिया जेको आहे उहो क़बूल न कंदी त ईरान टोल वसूल करे। बाक़ी जेतिरे क़दुरु तालुकात ज़ाहिर आहे हुनजो मुल्क आहे, हुननि कामयाबी सां हुनखे बंदि करे ॾेखारियो आहे, पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कयो आहे। तव्हां तोणे केतिरो बि अमेरिका जी भेट में ईरान खे असां कमज़ोर सम्झूं, पर हुनजे बावजूदि बि हुन पंहिंजी अथॉरिटी असर्ट करे ॾेखारी त हिते असांजी मर्ज़ी हलंदी। त बाक़ी जेतिरे क़दुरु तालुक आहे टोल जे हवाले सां त उहो मुंहिंजो ख़्यालु आहे त पूरी दुनिया हुनखे कोन मञींदी, बावजूदि हिनजे त ईरान उन आलमी मुआदे जो सिग्नेटरी न आहे, UN जो जेको सामूंडी आलमी कानून आहे ऐं उन में अमेरिका बि कोन्हे, ईरान बि सिग्नेटरी न आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे उहो ईरान ईअं करे सघे थो, पंहिंजी हिकु अटी हलाए सघे थो, पर उहा शायदि हली न सघे, छो त उहो सभिनी जे लाइ ख़तरो आहे, चीन जे लाइ बि ख़तरो आहे, रशिया जे ॿियनि सभिनी मुल्कनि जे लाइ ज़ाहिर आहे त उनजी शिपिंग कास्ट वधी वेंदी ऐं सभु शयूं थींदियूं। त उनजे करे मुंहिंजो ख़्यालु आहे त इन ते पूरी दुनिया गॾिजी ईरान खे कन्विंस कंदी त टोल लागू न कयो, बाक़ी जेको आहे त उहो तव्हां पंहिंजी अथॉरिटी असर्ट कई आहे। जेतिरे क़दुरु तालुक आहे यूरेनियम जे इनरिचमेंट वारो मामिलो, त उहो मुंहिंजो ख़्यालु आहे त ईरान इहो चाहींदो त अमेरिका जी कोशिशि इहा आहे त उहो ईरान जे अंदरि न हुजे ऐं उहो अमेरिका चयो, पहिरियों सदर ट्रम्प पाण चयो बि हो त इहो असां पाण हिते खणी ईंदासीं ऐं असीं यूज़ कंदासीं, उन ते ईरान एग्री न कयो। ईरान उन्हनि खे कुझु ऑप्शन ॾींदो ॿिनि टिनि मुल्कनि जो त तव्हां उन्हनि में अमानतनि तौरु रखाए सघो था, उन ते मुंहिंजो ख़्यालु आहे त सदर ट्रम्प साहिबु जेको आहे शायदि एग्री करे। ठीकु है नाज़रीन, प्रोग्राम में ईरान अमेरिका जंगबंदी जे हवाले सां गुफ्तगू जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु तमामु अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, टनो मस्ती भरिसां कारे तहमत मड़े नारी रूबीना चांडियो खे क़तलु कयो वियो ऐं उनखां पोइ पुलिस पारां बिटो चांडियो ॻोठु आहे उन ते चढ़ाई कई वई आहे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। इन सॼे मामले ते SSP ख़ैरपुर अमीर सऊद मक्सी साहब ॻाल्हि ॿोल कई आहे, पहिरीं उहे ॿुधी वठूं था, पोइ हिन मामले ते डिस्कस कयूं था। की कोई इतला नहीं है, कहीं पे कोई जरगा वगैरह नहीं हुआ। ये एक लड़की जो रुबीना खालदा, जिसको रुबीना भी बोल रहे हैं और खालदा भी, वो अपनी पसंद से जो शादी जिसने की थी, अपने ही रिलेटिव थे, सद्दाम उस लड़के का नाम है,
फिर इन्होंने वो लड़की वापस की और जो घर वाले हैं उन्होंने रात को गांव जो बेटो चांडियो है वहाँ पे ये काम किया है। बहुत गलत काम किया है और कानून और जो हमारी रिवायतें हैं, सिंध की रिवायत, इसकी बिल्कुल इजाज़त नहीं देती। और उसी वक्त जैसे ही हमें पता लगा, हमने, क्योंकि ये रिलेटिव थे, तो हमने ये भी गुंजाइश नहीं छोड़ी कि हमने उनको कंप्लेनेंट हमने इसलिए नहीं बनाया कि ये ना आए। और कंप्लेनेंट भी खुद ही रिलेटिव ही थे, तो वो भाग गए थे। और जो मेन अक्यूज हैं विद वेपन ऑफ ऑफेंस वो अरेस्ट हुए हैं और पिस्टल भी जिससे फायरिंग हुई है। और जो 2 बंदे वीडियो में नज़र आ रहे हैं वो पहले दिन ही हमने अरेस्ट किए थे। बाकी जो 18 बंदे हैं, जो वीडियो कल वायरल हुई है 4 दिन के बाद, उसमें हमने आइडेंटिफाई करके वो अरेस्ट किए हैं, जिनमें 5 तो कंफर्म हो गए। बाकियों को भी हम इन्वेस्टिगेशन, ये 5 आज सुबह की ही बात है कि 18 बंदे आज सुबह ही अरेस्ट हुए हैं। वीडियो वायरल होने के बाद रात से हमने अरेस्ट किए और इसी मुकदमे में सबको ऐड किया जाएगा, क्योंकि ये उस वक्त मौके पे मौजूद थे और इन्होंने उनको मना नहीं किया और गैर कानूनी अमल से रोका नहीं। इसी मुकदमे में हम इनको शामिल तफ्तीश करेंगे। और जो इसमें नहीं होगा, फिलहाल तो मैंने जैसे कहा कि 18 बंदे, जो इसमें बेगुनाह होगा, नहीं होगा, उसको हम इंक्लूड नहीं करेंगे। इसको बिल्कुल जो जदीद साइंसी बुनियाद पे जियो फेंसिंग के हिसाब से हर एंगल से वीडियो में निशानदेही करके सबको गिरफ्तार करेंगे। ख़ैरपुर अमीर मक्सी साहब जी ॻाल्हि ॿोल तमामु ॿुधी। हिन वक़्तु इन वाक़े जे हवाले सां तमामु सोशल मीडिया ते बहस थी रहियो आहे। सिंध अंदरि जेको कारहें तकरार आहे, कारहें जा इल्ज़ाम आहिनि, असांजूं नियाणियूं क़त्ल थींदियूं रहियूं आहिनि। हीउ पहिरियों वाक़ियो कोन्हे। हिन वक़्तु रूबीना चांडियो जे वारसनि जो बि इहो ई चवणु आहे त असांजी धीअ खे क़त्ल कयो वियो आहे ऐं पसंदि जी शादी जे मामले तां इहो मामिलो थियो ऐं माइटनि खेसि क़त्ल कयो। त फारूक साहब, सिंध अंदरि इहा रिवायत, कुदी रिवायत जेका असां ॾिठी आहे सालनि खां, ॾहाकनि खां, कारहें तकरार में असांजूं नियाणियूं ज़िबह थींदियूं रहियूं आहिनि, पर समाज जे अंदरि असां का मुस्बत तब्दीली नथा ॾिसूं। तोड़े जो दुनिया हाणे जदीद दौर में दाख़िल थी चुकी आहे, टेक्नोलॉजी आहे, पर उनजे बावजूद बि असां हिन क़िस्म जा कुदियूं जेके रस्मियूं आहिनि उहे अॼु बि असांजे समाज जे अंदरि जारी आहिनि। तव्हां छा चवंदा हिन वाक़े ते? न, इंतिहाई जेको अफ़सोसनाक वाक़ियो आहे ऐं इंतिहाई ख़ौफ़नाक बि आहे। जेको मारण वारनि जेको आहे उनजी वीडियो ठाही आहे ऐं चारो जे चइनी तरफ़नि जेको आहे न, 2 दर्जन खां माना सम्झो जेको आहे त 20-25 माण्हू मौजूदु आहिनि। पहिरीं जेको आहे सो जेको इनजी वीडियो वायरल थी, उन में सिर्फ़ु 2 माण्हुनि जा चेहरा नज़र आया पे। SSP जेको आहे यानी पुलिस जेका आहे, उन जेको आहे उहो असलो जेको पिस्टल जेको उन ते इस्तेमालु थियो उहो बरामद कयो। पहिरीं 2 माण्हुनि खे जेके वीडियो में नज़र आया, पहिरीं वीडियो वायरल थी, उन्हनि खे गिरफ़्तार कयो। उन खां पोइ वरी जॾहिं इहो 4-5 ॾींहं पुराणो वाक़ियो आहे। उन खां पोइ जेको आहे सो वरी जॾहिं ॿी वीडियो आई जंहिंमें हुननि जेको आहे जेके माण्हू मौजूदु हुआ उहे नज़र आया आहिनि। उन्हनि में पुलिस जेको आहे तक़रीबन 18 माण्हुनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो आहे ऐं उन में जेको आहे 5 जी त शनाख़त थी आहे। 5 खे बाक़ाइदा इन केस में जेको आहे पुलिस जे मुताबिक़ गिरफ़्तार कयो वियो आहे। वज़ीर दाख़िला ज़ियाउल हसन लंजारा बि इहो ॿुधायो त भई जेको आहे जेको उनजो बयानु आहे त उन में जेको आहे 5 माण्हुनि खे शनाख़त खां पोइ उन केस में गिरफ़्तार कयो आहे ऐं जियो फेसिंग ऐं उन खां अलावा टेक्निकल बुनियाद ते इहो अमल जारी आहे त भई जेको आहे हिते जेको आहे भला इहे जेके माण्हू मौजूदु हुआ उन्हनि छो न रोकियो ऐं बाक़ाइदा हिकिड़े जो जिथे जी सूरत में जेको आहे हिकिड़ी तन्हा ऐं अकेली जेको आहे सो नारीअ खे जेको आहे हिननि जेको आहे सफ़ाकाना तरीक़े सां गोलियूं ऐं उनजी वीडियो ठाही वई। त इहा हिकिड़ी ख़ौफ़नाक जेको आहे पहिरियों दफ़ो इहो आहे जेको इन खां पहिरीं बि जेके वाक़िया थिया आहिनि, लेकिन अहिड़ो वाक़ियो न थियो आहे जंहिंमें जेको हुनखे गोलियूं हणी जेको आहे साम्हूं ऐं वरी उनजी वीडियो ठाही हुजे ऐं उन खां पोइ जेको आहे सो हू जेको पाण में ॻाल्हियूं पिया कनि त हीउ जेको आहे हिन तरीक़े सां कयो ताकी जेको आहे ख़ौफ़ हैरत। पहले तव्हां जो ॻाल्हियूं जेको आहे जेको हिन वीडियो में आहिनि उहो तव्हां ॿुधो, तव्हांखे हैरत थींदी त जेको आहे कहिड़े तरीक़े सां हुनखे जेको आहे मारियो वियो आहे। अच्छा एजाज़ मेहर साहब, तव्हां छा चवणु चाहींदा? तमामु अफ़सोसनाक वाक़ियो ऐं सिंध अंदरि कारोकारी जो जेको मामिलो आहे, जेका रिवायत रही आहे ॾहाकनि खां असां ॾिसूं पिया, असांजूं नियाणियूं ईअं ई पसंदि जे मामले तां कुटिजनि थियूं। हिन वाक़े जे हवाले सां तव्हां कीअं ॾिसो पिया ओवरऑल ऐं असांजे समाज जे अंदरि हिन वक़्त ताईं का मुस्बत तब्दीली न अचण जी कहिड़े वजह तव्हांखे नज़र अचे थी?
मां सम्झां थो जहालत आहे ऐं लालच बि आहे। इहे ॿ एलिमेंट आहिनि जंहिंजे करे जेको आहे असां इन भंवर में फाथल आहियूं। ऐं हिकिड़ो त इहा रस्म क़तई तौर ते सिंध जी रस्म न रही आहे ऐं बलूचिस्तान जे कुझु इलाइक़नि में हुई ऐं तव्हां ॾिठो त पहिरियों अपर सिंध में घणी हूंदी हुई ऐं हाणे जेको आहे आस्ते आस्ते इहा फैलबी थी वञे। त मां सम्झां थो इलाही घटिया क़िस्म जी इहा रस्म आहे ऐं जेके अख़लाक़ियात जा उसूल तव्हां औरत ते लागू कयो था उहे अख़लाक़ियात जा उसूल तव्हां मर्द ते छो नथा लागू कयो। ऐं हे जहिड़े के वाक़िया थियनि था इन्हनि खे ॼण त हिकिड़े लेवल ते जेको सरदारी निज़ाम आहे वॾेरको निज़ाम आहे उन्हनि जो धंधेदारी रोज़ी रोटी बि हिन सां हिकिड़ी सलाहियल आहे कंहिं हद ताईं इहो पहलू बि हिन जो आहे। ऐं पुलिस बि हिनखे पंहिंजो जान छॾाए थी वञे त बाबा मालिकनि पाण मारी आहे ऐं कारी आहे। त इहो जेको रवैयो आहे पुलिस जो इहो मुजरमाणो रवैयो आहे ऐं इहो मुमकिन ई कोन्हे त एतिरा ॾींहं हिन वाक़े खे थिया आहिनि ऐं हद जे थाणे वारे पुलिस वारे खे SHO खे ख़बर न पई हुजे ऐं जेकॾहिं उनखे ख़बर हुई त उन वक़्तु कार्रवाई छो न कई ऐं इन शइ जो इंतज़ारु छो कयो 5-6 ॾींहं त उहा ॻाल्हि मीडिया ते जॾहिं अचे ऐं उछले या हिकिड़ो वॾो इशू बणिजे त उनखां पोइ पुलिस हरकत में थी अचे। इहो रवैयो पुलिस जो बि इलाही किनो ख़तरनाक मुजरमानी गफ़लत आहे ऐं मां सम्झां थो इन जा असां समाज सॼी सोसाइटी इन ॻाल्हि जा ज़िम्मेवार आहियूं ऐं हिकिड़ो शेमफुल एक्ट आहे सॼे समाज जे लाइ त असां वहशी माण्हू थी विया आहियूं। तमामु वक़्तु मुख़्तसिर हुजण सबबु तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां पंहिंजो व्यू पॉइंट इन ओवरऑल सूरत हाल जे हवाले सां मोरे सभु तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन डिबेट में गुफ़्तगू तव्हां ॿुधी फ़िलहालु एतिरो ई ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।